सब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। हाजी इमदादुल्लाह तो चयो या रसूल अल्लाह उम्मत जो बेड़ो तुंहिंजे हथ में आ, वणई त तार वणई त बोड़। असां चवंदासीं मोहम्मद बेड़ो तारींदो, जो अरबी बेड़ो अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। वाह महेशराला हजूरा बतू हुजनी अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। गम दर्द वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा, वाह वाह सखी तुंहिंजी सखा। हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। उम्मत जो बेड़ो कंहिंजे सदके तरंदो, चओ रसूलुल्लाह जे ॾाॾे जो कंहिंजे सदके तरंदो, ज़ोर सां चओ कंहिंजे सदके तरंदो। जहाज उम्मत का हक ने कर दिया है आपके हाथों, बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। साईं हिकिड़ी ॾाढी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, साईं नाले मिठा गौर कजा। अहिड़ी ॻाल्हि थो करे जो असां खां बि चढ़ी वियो। चवे तो यकीन हो जाएगा कुफार को भी अपनी बख्शिश का। या रसूल अल्लाह मुसलमान त छुटंदा पर क़यामत में काफ़र बि उमेद रखी ईंदा। केर थो चवे? इमदादुल्लाह ॾाॾे जो केर थो चवे? ॿुधो, यकीन हो जाएगा कुफार को भी अपनी बख्शिश का, जो मैदाने शफाअत में तुम आओ या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह जो तू शफाअत जो ताज पाए ईंदे। आय हाय खुदा जो कसमा मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पथरो लखन में जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में। हबीब करीम जी ज़ात जॾहिं शफ़ाअत जो ताज पाए ईंदो न, रब करीम जो कसम आहे। मौलवी इमदादुल्लाह थो चवे त सुन्नी त छुटी वेंदा पर काफ़र बि पासो वठी बीहंदा। सोहणा असांखे बि छॾा आहे। हे देवबंदी जो अक़ीदो आहे, बरेलवी जो अक़ीदो न आहे। असां सुन्नी चवंदा आहियूं त छुटंदा उहे जंहिंजे दिलि में ईमान हूंदो। हे देवबंदी ऐं वहाबी, हे शिया, हे काफ़र, इहे वाड़िया, हे ओट, इहे हिकिड़े पासे धिका बीठा झलींदा। इंशाअल्लाह मोहम्मद अरबी उन्हनि खे पाण खां वठी जन्नत ॾे मोकिलींदो जंहिंजे दिलि में राईअ जेतिरो बि ईमान हूंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। यकीन हो जाएगा कुफार को भी अपनी बख्शिश का, जो मैदान शफाअत में तुम आओ या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह जॾहिं तव्हां शफाअत जे मैदान में ईंदो न साईं, ताहा जो ताज हूंदो। चओ सुभान अल्लाह। मा दागल बसर वमा तगा, जो अखियुनि में सुरमो हूंदो। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े शाइर चयो आहे न, कैसू अल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरज़ ताहा, कैसू अल्लैले इज़ा यग़शा यासीन
जबी आरज़ ताहा माज़ाग का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह माज़ाग का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया नजदी सुनते ही। अलहमदुलिल्लाह गुनाहगार आए हो, नमाजी आए हो, बेनमाजी आए हो, दाढ़ी अथव तोड़े कूड़ियो था पर नबी सां प्यार अथव के ठरो था वेठा ठरो पिया न। पर जेकॾहिं को पाड़े में वेठल हुजे ॾेंबूअ खाधल नोरीड़े छाप नोरीड़ो छाप ॾिठो अथव नोरीड़ो नोलू नोलू ॾिठो अथव नोलू छा आहे नोलीड़ो छा आहे नोरीड़ो नोलू जानवर आहे ड्रिघे पुछ सां वण ते चढ़ंदो आहे पुछ ॾिठो अथव पुछ ऐं पुठी पटा पटा ॾिठो अथव न। इन जमायत जो झंडो बि नोरीड़ जहिड़ो अथव ॾिठो अथव न बाबा। पत न पियो त सुभाणे उहो मोरे में उसे पासे ॾिसजो नोलू छाप जिथां ॾिसो न चओ वञाई थो नोलू। हाणे मोरे में नालो अथनि नोलू नोरीड़ो छा आहे नालो आहे बा चओ न मिठाखे नोलू। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया नजदी सुनते ही। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जैसे ये शिया चवंदा आहिनि हैदर खे यादि कर कटड़ू। जागो दाला निंड अथव शिया चवंदा आहिनि हैदर खे यादि कर कटड़ू ऐं बरेलवी था चवनि रसूल खे यादि कर कटड़ू। हाणे असां पुछूं क़ुर खां त कंहिंखे यादि कयूं। हाणे त क़ुर थो ॿुधाए फज़कुरूनी अज़कुरकुम तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां। या वरी छा था चवनि त वज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अलाह खे घणो यादि कयो। शिया था चवनि हैदर खे यादि कर बरेलवी था चवनि रसूल खे यादि कर अलाह थो चवे मांखे यादि कर। हाणे अलाह खे थो यादि करे हैदर खां बि छुटो त रसूल खां बि छुटो। अलहमदुलिल्लाह असां अलाह खे बि यादि कंदा आहियूं। अलाह बि चवंदो आहे मुंहिंजे रसूल खे बि यादि कयो अलीअ खे बि यादि कयो। अल्लाह ताला जो क़ुर थो फरमाए मैं युतिर रसूल फक़द अता अल्लाह। अल्लाह जो क़ुर पाक फरमाईंदो आहे जेको मुंहिंजे रसूल जी इताअत कंदो उन गोया अल्लाह जी इताअत कई। माना जेको रसूल जो उहो अल्लाह जो। अरे रसूल इन जे करे असांखे प्यारो आहे जो रसूलुल्लाह आहे। छाजे करे प्यारो आहे ॾाढे जो छाजे करे प्यारो आहे ॾाढे जो छाजे करे प्यारो आहे। ऐं मुंहिंजा आदा मशहूर मसइलो आहे तंज़िलुर रहमत इंद ज़िक्र सालिहीन। जंहिंमहिल सालिहनि जो ज़िक्र कबो आहे सालिहनि खे यादि कबो आहे अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे। ख़ुदा जो कसम सालिह ॿिया बि घणा पर सभिनी सालिहनि जो सरदार मौला अली शेरे ख़ुदा। अड़े लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था। हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मकतूबा शरीफ़ जे भाङे नंबर 2 में 223 मकतूब में लिखियो आहे। इमाम रब्बानी जहिड़ो कामिल वली फरमाए थो त क़यामत ताईं विलायत जंहिंखे मिलंदी सा अलीअ जे दर तां मिलंदी।
कंहिंजे दर तां मिलंदी? केरु थो चवे इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी नक्शबंदी सिलसिले जो इमाम आहे, मकतूब नंबर 223। मां तोखे हवालो थो ॾियां, वञी खोल मकतूबा शरीफ़ में। इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, जंहिंखे बि फैज़ मिलंदो मौला अली शेरे ख़ुदा जे दर तां मिलंदो। हाणे पोइ जंहिंजे दर तां फैज़ मिले तंहिंखे यादि न कयूं? ॾाढे ॻाल्हि आहे। हिननि जे जलसनि में छा थींदो आहे? उलमाए देवबंद ज़िंदाबाद, उलमाए देवबंद ज़िंदाबाद। अरे तूं पंहिंजे देव जे बंदनि जे लाइ ज़िंदाबाद चवीं थो, ऐं हैदर खे यादि करण लाइ तोखे तरो थो चढ़े पियो। अल्हम्दुलिल्लाह, शीयनि जो अलीअ में छा वञे, वहाबियुनि जो अलीअ में छा वञे, अली आहे ई असांजो। अली इमामे मनस्तो मनम गुलामे अली, हजार जाने गिरामी फिदाए नामे अली। अली आहे ई असांजो, ख़ुदा जो कसम आहे। अहले सुन्नत जो ईमान आहे, असां अलीअ खे यादि कंदासीं। अली असांजो मुर्शिद आहे, पोइ जेको मुर्शिद खे यादि कंदो इंशाअल्लाह ताला हुन जा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह ताला का मनो कई अच्छा त तव्हां मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खां सवाइ ॿियनि खे यादि न कयो। ख़ुदा ताला जे ज़ात जो क़ुरान भरियो पियो आहे। अल्लाह तबारक व तआला मोमिन जी तारीफ़ कई, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात पाण ज़िक्र थो करे ईमान वारनि जो, जिहाद करण वारनि जो, ख़ुदा जे राह में ख़र्च करण वारनि जो। रब चवे त मां निमाज़ीअ जो ज़िक्र कंदो आहियां, मोमिन जो ज़िक्र कंदो आहियां, तहज्जुद गुज़ार जो ज़िक्र कंदो आहियां। अल्लाह जो क़ुरान अल्लाह वारनि जे ज़िक्र सां भरियो पियो आहे। तोखे छो थी अलीअ खां चिड़ लॻे? अलीअ खां चिड़ उनखे लॻंदी जंहिंजे विच में रोलो हूंदो। कंज़ुल अम्मार जी हदीस पाक आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हज़रत अली करमल्लाहु वजहहु करीम खे फरमायो आहे, ऐं प्यारा अली जेको तुंहिंजो ज़िक्र ख़ैर ॿुधी ख़ुशि थिए उहो हलाल जो आहे, जेको तुंहिंजी तारीफ़ ॿुधी बूथ गुंजाए सो हराम जो आहे। नबीअ जे शान में गुस्ताखी करण वारो बि हराम ज़ादो, त मुंहिंजे अल्लाह जे महबूबनि प्यारनि जे शान में गुस्ताखी करण वारो बि हराम ज़ादो। अरे तोखे अलीअ जे नारे ते चिड़ थी लॻे? अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात वारा त अल्लाह वारनि जा बि नारा हणंदा आहिनि। अल्लाह वारनि जे ज़िक्र सां ख़ुदा जी रहमत जो मींहुं वसंदो आहे। यादि कंदो अल्लाह वारनि खे या न? ॻाल्हायो आहे, यादि कंदव न सही? सभिनी खे इंशाअल्लाह ताला असां यादि कंदासीं महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात जे गुलाम। हाणे सलातो सलाम आज़ान खां अॻु में पढ़नि था, दीन में चटियूं था हणनि। सलात पढ़ो त कमु लाहियासीं। थका त न आहियो न? सलात बुलंद आवाज़ सां सला बुलंद आवाज़ सां। एतिराज़ ॿुधो आहे? आज़ान खां अॻु में सलात साबित न आहे। हज़रत बिलाल कोन पढ़ंदो हो, चटियूं न हणो। बारो सवाल त इहो आहे, हज़रत बिलाल जी सुन्नत ते थो हले। पुछोसि हज़रत बिलाल लाउड में बांग चई? ॾाढे ॻाल्हायो, हथ मथे खणी जवाब ॾियो। हज़रत बिलाल लाउड में चई? उतां जो था लाउड में चओ, तव्हां ख़ुदि ख़िलाफ़ वर्ज़ी था कयो। नंबर 2 अबू दाऊद शरीफ़ बाब आज़ान अलल मिनारा, मिनारे जे मथां आज़ान चवण जो बाब। उनमें हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत अचे थी पई, मदीने शरीफ़ जे शहर में मस्जिद नबोईअ जे भर में हिकिड़ी सहाबियाणी औरत आहे। उनजी माड़ी तमामु वॾी आहे। राति जे टाइम ते बिलाल उन जे मथां चढ़ी वेहंदो आहे। सुबुह सादिक जो इंतज़ार कंदो आहे त पाख फुटे त बाग ॼा। जंहिंमहिल पाख फुटंदी आहे तंहिंमहिल सहाबी सगोरो उहा माई सहाबियाणी थी चवे त हज़रत बिलाल बुलंद आवाज़ सां चवंदो हो, अल्लाहुम्मा इन्नी अस्तहदीक अहमदुक, ऐ मुंहिंजा मौला मां तोखां हिदायत जी तलब थो कयां।
कया मां तो खा मां तो जो हम तो सना थो कया ऐ इलाहुल आलमीन मां तो खा इहा भी दुआ थो घुरा त तू मुंहिंजा मौला कुरैशिन जे मथा रहमतूं ऐं सलाम मोकिल जा ऐं युकीमू दीनक त उहे कुरैशी मुस्लमान थी करे तुंहिंजे दीन खे क़ाइमु कनि। बीबी साहिबा सहाबियाणी थी चवे हज़रत बिलाल इहा दुआ घुरी मुतसिल बाग चवंदो हो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर पर हिकु दफ़ो न रोज़ानो बुलंद आवाज़ सां मां ॿुधंदी हुअसि। हाणे हज़रत बिलाल कुरैशिन जे मथां रहमत मोकिले पोइ बाग चवंदो आहे असां कुरैशिन जो सरदार पर सॼे जहान जे सरदार ते रहमत ऐं सलात मोकिले पोइ बाग चवंदा आहियो। तूं बिलाल वारी बांग करे चई आहे जेका फजर वारी बांग अबू दाऊद में लिखी पई आहे अल्लाहुम्मा इन्नी अहमदुक वास्तहदीक ऐं मुंहिंजा मौला मां तुंहिंजो हम्द बि कयां थो तोखां हिदायत जो तलबगार बि आहियां ऐं मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरबार में दुआ थो कयां अर्ज़ थो कयां तूं रहमतूं मोकिले कुरैशिन जे मथां इहे कुरैशी ऐं युकीमू दीनक त तुंहिंजे दीन खे क़ाइमु कनि। उन खां पोइ बांग थो चवे बिलाल नागे रोज़ानो इहो चवंदो आहे बिलाल कुरैशिन जे मथां रहमतूं मोकिले दुआऊं घुरी पोइ बांग चवंदो आहे ऐं मुहम्मद अरबीअ जा उम्मती जेके अॼुकल्ह से रसूल ते सलातो सलाम पढ़ी बाग चवंदा जे तो कुरान में कान्हे अंधा कुरान पढ़ता है। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। रब ताला फरमाईंदो आहे मां रब जी ज़ात बाबरकात मलाइकनि सां गॾिजी मुहम्मद ते रहमतूं मोकिलींदो आहियां ऐं ईमान वारो मां बि तव्हांखे चवां थो सदाई बिना कंहिं वक़्त जे क़ैद जे जमल बि वांदा हुजो मुंहिंजे मुहम्मद करीम ते सलात बि पढ़ो सलाम बि पढ़ो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो ॿुधो ॻाल्हि नबी पाक अलैहिस्सलाम जे उम्मत जे नमाज़ जो टाइम मुक़रर आओ या न ॿिए पहरीअ जो टाइम चओ मुक़रर टे पहरीअ जो टाइम मुक़रर सांझीअ जो टाइम मुक़रर फजर जो टाइम मुक़रर हज जो टाइम मुक़रर ज़कात जे लाइ हाल अलहल हौल साल मुक़रर रमज़ान जा रोज़ा रमज़ान में मुक़रर अल्लाह जा जेके बि फर्ज़ आहिनि उहे मुक़रर आहिनि पर दुरूद अहिड़ो बरकत वारो आहे रब थो चए हर इबादत मुक़रर टाइम ते कबी आहे पर मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जे दुरूद जो टाइम ई कोन्हे जॾहिं वणे तॾहिं पढ़ो आज़ान खां अॻे पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आज़ान खां पोइ पढ़ो तव्हांजी मर्ज़ी फजर खां अॻे पढ़ो तव्हांजी मर्ज़ी फजर खां पोइ पढ़ो तव्हांजी मर्ज़ी ज़ोहर खां अॻे पढ़ो तव्हांजी मर्ज़ी ज़ोहर खां पोइ पढ़ो तव्हांजी मर्ज़ी हर इबादत जो टाइम मुक़रर पर मुहम्मद अरबीअ जे दुरूद जो टाइम मुक़रर ई कोन्हे को। जती उनखे चइबी आहे कपिड़ो हितां फाटी पवे हुनजे विच ते जती हणिजे कीअं आहे या न आहे जती छाखे चइबो आहे कपिड़ो फाटी पवे फाटल खे जती हणिजे सलात खे अंधा तूं चती थो चवे हिलाल जो हुजे हा त तूं चती चवे ई कोन हा जंहिंखे क़ुर थो चवे सल्लू अलैहि व सल्लिम मुंहिंजे नबी करीम ते सलात बि पढ़ो सलाम बि पढ़ो सलातो सलाम नबी करीम जे ज़ात बाबरकात ते पढ़ंदा हलो। हाणे मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ अल्लाह चवे त जॾहिं वणे तॾहिं पढ़ो ऐं ही वरी छा था चवनि त चतियूं था हणो चती नाहे मुहम्मद अरबीअ जे बिलाल बि पढ़ी आहे तोखे दुरूद पढ़ त मां महबूब जे सहाबी जो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम सलात बुलंद आवाज़ सां। अब चिठी वारो थो चए अब्दुल्ला शाह आयो आहे मुनाज़रो कंदो ऐलान थो कयां वठी अचोसि सुन्नीअ ऐलान कयो वठी अचोसि अचे मैदान में अचे त ख़बर पए चयो 60 मैल वारा किताबूं पटको त खणी वञो जेको 60 मैल ते पटकी छॾे भॼी वए ऐं 60 मैल ते किताबनि जी भरी छॾियो आहे जेकॾहिं हिलाल जो पुटु आहे तूं अचो तूं छा त आहे कोन को तूं त ओन जो पुटु आहे।
खनिया शनाख्ती कार्ड में लिखियल तो अब्दुल्ला शाह वलद गेंदल शाह बिड़स जो नालो छा है बा गेंदल शाह अरे गेंदल जा पुट तुंहिंजे पीउ तो ओडड़ी विहारी 6 महीने जो हुनखे पेट हो 6 महीने खां पोइ तूं 3 चौथे महीने ॼमी पे अब्दुल्ला शाह थी पइजा तो जो नस्ली गेंदल शाह जो पुट आहे तूं पंहिंजो शनाख्त बणाईंदो आहे जे हलिया त तूं मैदान में हलिया तुंहिंजे मुंहं ते मां हिते किताब घुमाया थो उहे तुंहिंजा किताब बि अॼु मौजूदु पिया आहिनि जे मर्द मैदान आहे त मैदान में लही आहे असां तोसां मुनाज़रे लाइ तयार आहियूं ऐं सुनियो तव्हांखे मुनाज़रो क़बूल आहे न फ़क़ीर तयार आहे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ वेही रहो कहे ताक़त न आहे जो अहले सुन्नत सां मुनाज़रो करे डका था जो माण्हुनि खे वेही रहो जाहिल कहिड़े मुनाज़रे में खटियो थी 60 मैल ते भगे 5 मैल ते भगे निभागा जाथे काथे भगे फुल्ह में भॼी वए पने आकल में भॼी वए किथे तो खटियो आहे तूं त भगोड़ो शाह हुआ तूं को पंहिंजो वॾो वठी आहे क़ब्र मां उथारे उहो मुनाज़रो करे तोखे त ताक़त ई कान्हे तूं छा मुनाज़रो कंदे ओ खे घड़ी ताक़त जो मुनाज़रो करे सलात मुंहिंजे मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि दोस्तों अज़ीज़ो हाणे ॿुधो सरकार जॾहिं मेराज ते विया चयो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह बेटा ऐसा फरमाए तो तुम्बेरे जे तंद जी पहरी हुई पचार कोड़े कीरत आया माझी मणियादार तनगढ़ हम बाहर गायो सारी सब जमार पर तोखे घोट घुरायो खिलवत लय खंघार आओ मथा हूं मंगना चढ़ी दुर्र दुआर अतहियात लिल्लाह वस्सलवात व तय्यबात खिली कयई खीकार अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू ई परूड़ ज पचार ओ सुयो सब संसार मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे नारे रिसालत नारे तहक़ीक़ हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम साहब दोस्तों अजीजो सरकार मेराज ते विया वापस आया बिलाल खे पिया चवनि बिलाल जे लब्बैक या हबीब ज़ुल जलाल भला ॾे ख़बर मां जन्नत में वसि तुंहिंजे जुतीअ जा खड़का मां उते पे ॿुधा तूं अॻे ई पे जन्नत में घुमे ॾे त ख़बर बिलाल ओ सोहणा तुंहिंजो कहिड़ो अमल आहे जो जन्नतुल फिरदौस में तूं अॻे वेठो आहे हज़रत बिलाल तो चए या रसूल अल्लाह वुज़ू कंदो आहियां वुज़ू करण खां पोइ सलातो सलाम पढ़ंदो आहियां सलातो सलाम पढ़ी उन खां पोइ आज़ान ॾींदो आहियां ऐं मुहम्मद अरबी इहो ई सबब आहे जो मां तो मुंहिंजे जुतीअ जा खड़का तो जन्नत में ॿुधा हुज़ूर फरमाए था इहो ई अमल आहे जेको तोखे जन्नत में वठी वियो आहे इंतजामिया खे दरख़्वास्त आहे त जेके ॿिया गैर मुतल्लिक़ माण्हू आहिनि खे पोइते हटाइनि बाबा वेहो न बाबा जल से खराएला दोस्तन पे चयो तो सुबह ताईं वेहंदासीं तव्हां उथी वेहंदो त जलसो ख़राब थींदो न तव्हां वेही रहो
इन्हनि जे मोचड़नि जे लाइ ॿाहिरि इंतज़ामिया वारा ई काफ़ी बीठा आहिनि। तव्हांजी जवाबदारी कान्हे, इंतज़ामिया जी जवाबदारी आहे। जेकॾहिं कंहिं बि शख़्स ॿाहिरां अची मुदाख़लत कई त सॼी जवाबदारी पुलिस जे मथां आहे। मां ऐलान सां थो चवां, असांजे दोस्तनि खे खपे, सिपाहियुनि खे, पुलिस वारनि खे, सूबेदार खे, त जलसे में जेको बि गड़बड़ करणु अचे उनखे फौरन गिरफ़्तार करे कानून जे हवाले कयो। असांजो मस्जिद में पुरअमन जलसो थी रहियो आहे। सुन्नियो, अव्हां इन भागनि जे जलसे में वेंदा हो? पोइ जेको असांजे जलसे में अचे सो पादर खाइण अचे थो या न? जेकॾहिं को आयो ऐं पादर खाधई त असां ते न आयो आहे जवाबदारी। जेकॾहिं हुनजे जान वई, हुनजो सिर वियो, हुनजी टंग वई, हुनजी ॾाढ़ी मुबारक पूरी थी वई त असांजो ॾोह न आहे, आओ या न? छो त असांजे जलसे में छाजे लाइ थो फितनो करणु अचे? तंहिंजे करे तव्हां वेही महबूब जो शान ॿुधो। हक़ीक़त हीअ आहे त हिननि जा पुरिया था पधरा थियनि, हिननि जा पुरिया पधरा था थियनि पिया, तॾहिं था चवनि जी असांजा पुरिया पधरा न थियनि। मां अञा हिननि जा हे किताब भरी किताबनि जी खणी आयो आहियां। अञा मूं सिर्फ़ 4 किताब खोलिया आहिनि, मां 48 किताब खणी आयो आहियां। सभु देवबंद जा किताब छपियल आहिनि। फतावा रशीदिया, बराहीन कातिया, बुलगतुल हैरान, सिरात मुस्तकीम वग़ैरह वग़ैरह, तक़वियतुल ईमान, सब जा सब किताब हिते मौजूद आहिनि। मां उन्हनि जा हवाला अशहाब साक़िब पेश करे तव्हांजे आॾो पेश थो कयां। हिननि जो मतिलबु रुगो इहो आहे त जीअं असांजा पुरिया पधरा न थियनि। अव्हां ॿुधो, हिननि जा अक़ीदा ज़ाहिर थींदा, सुन्नत वल जमात खे ख़बर पइजी वञे त अंग्रेज़ जा एजेंट काफ़िरनि खे बि मारे विया, नबीअ जा गुस्ताख़, हुज़ूर जे शान में तौहीन करण वारा। अव्हां ॿुधो त रसूलुल्लाह जे शान में केॾी गुस्ताख़ी ऐं बेहयाई कया। दुरूद मुंहिंजे मोहम्मद अरबी ते पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब पाक खणी अचे। अब सलात बोलंदा हुआ सां मां तव्हांखे ॿुधायां, मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, देवबंदियत मुर्दाबाद, देवबंदियत मुर्दाबाद, देवबंदियत मुर्दाबाद, अहले सुन्नत जमात जिंदाबाद। सलात मुझे हबीब करीम ते। मां हिननि जे मसाइलनि जो जवाब ॾेई हिन जा मौज़ू खोलियां थो। अब हाणे तव्हां सम्झी वियो न सही। क़ुरान थो चवे सल्लू अलैहि वसल्लम, जॾहिं वणेव तरी सलात बि पढ़ो, सलाम बि पढ़ो। अल्लाह चवे जॾहिं वणेव तरी पढ़ो, ऐं हे चवे त चती आहे। सच ॿुधाए त क़ुरान जी तौहीन करे थो या न? क़ुरान जे तौहीन करण वारो काफ़िर आहे। चओ क़ुरान जे तौहीन करण वारो काफ़िर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह चवे सल्लू अलैहि वसल्लम, जॾहिं वणेव तरी मोहम्मद अरबी ते सलातो सलाम पढ़ंदा हलो। अरे हबीब करीम ते जॾहिं वणेव तरी सलात सलाम पढ़ो। ऐं हे चवे त चती आहे। सच ॿुधाए त क़ुरान जी तौहीन करे थो या न? क़ुरान जे तौहीन करण वारो काफ़िर आहे। चओ क़ुरान जे तौहीन करण वारो काफ़िर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह चवे सल्लू अलैहि वसल्लम, जॾहिं वणेव तरी मोहम्मद अरबी ते सलातो सलाम पढ़ंदा हलो। अरे हबीब करीम ते जॾहिं वणेव तरी सलात सलाम पढ़ो। ऐं हे बेहया चवे त चतियूं था हणो पा। मोमिन सलातो सलाम पढ़ंदा, मुनाफ़िक जलंदा रहंदा। का बि फंटर, ॿुधो ॿुधो, जदों का बि फंटर बादशाह पीर जी या कंहिं बि ॿिए पीर जी करणु जाइज़ न आहे। किताब आसार खणी किताब आसार हज़रत इमाम मुहम्मद जो चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शागिर्द आहे। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह।
इन किताब जे अंदर सिफ़े नंबर 78 ते किताबुल आसार में नबी करीम जे सहाबी हजरत अब्दुल्लाह बिन रवाहा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾाढे त चो रज़ी अल्लाह ताला अन्हु बाबा बस तक क्यों ॿुधो ई दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो हजरत अब्दुल्लाह बिन रवाहा नबी करीम जो सहाबी उन सहाबी रिढुनि जो धड़ धारियो अबा छा कई ज़ोर सां जो छा कयई रिढुनि जो धड़ धारियो हजरत अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिढुनि जो धड़ धारे हिकिड़ी तमाम सुहिणी रिढ या सुठी बकरी लफ्ज़ शात जो आहे जदीद अरबी वारा शात खे रिढ चवंदा आहिनि पर क़दीम अरबी वारा शात खे बकरी चवंदा आहिनि इन जे अंदर मौजूद आहे हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी बानीअ खे चवे थो ओ बानी जे जी अब्दुल्लाह हीअ जेका बकरी आहे असां रसूलुल्लाह जी बकरी आहे छा चयई हाज़ा शातुर रसूल सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजी बानड़ी मुंहिंजो धड़ त चार पर ख़ासि करे हिन बकरी जो वधीक ख्यालु कजां जो रसूलुल्लाह जी बकरी आहे कंहिंजी बकरी आहे वो हदीस पाक में इमाम मोहम्मद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमाया वब्तगू इलैहिल वसीला अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात रे अचो तो वसीले सां अचो और मुंहिंजा प्यारा दोस्त मदद वठण जा कई तरीक़ा आहिनि अल्लाह पाक जल जलालु मनवारू जे ज़ात बाबरकात जे हबीब जे ग़ुलामनि भी ॿियनि खां मदद वरिती आहे दुरूद पढ़तो खे मां हदीस पाक जो हवालो बुलंद आवाज़ सां ॾींदो हलां सलात मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफा सलाह सलाह बुलंद आवाज़ सां ॾाढे 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 सलाह जागो थाला निंड अथव मदीने शरीफ में चओ सुभान अल्लाह सैयदना फारूक आज़म जे खिलाफत जो दौर आहे चओ सुभान अल्लाह कंहिंजी खिलाफत आहे ॾाढे त चओ कंहिंजी खिलाफत आहे फारूक आज़म उन्हनि जे खिलाफत जो दौर आहे ॾुकार अची पियो ॾुकार छा पियो अदा ॾुकार पियो अहिड़ो ॾुकार पियो जो बकरियुनि जूं खलूं जिस्म ते सुकी वियूं माण्हुनि हिकिड़नि बकरी कुठी खल जो लाथऊं त खल लाहिण खां पोइ हुन में गोश्त हुयो ई कोन खल लाहिण सां हॾा ज़ाहिर थी पिया सम्झो था अलाए न खल लाहिण सां हालांकि खल लाहिबी आहे त छा ज़ाहिर थींदो आहे गोश्त ज़ाहिर थींदो आहे अहिड़ो ॾुकार हो जो जानवर ॾुकर में अहिड़ा डुबरा थी विया जो बकरी कुही खल जो लाथऊं त अंदरो बकरी जो हॾो ज़ाहिर थी का शइ कान हुजे हज़रत अमीर उमर वटि माण्हू आया ऐं अमीर उमर मुल्क में ॾुकार आहे छा कजे हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था ओ मदीने वारो सुभाणे गॾु थिजो त दुआ घुरंदासीं ॿियो ॾिहाड़ो थियो मस्जिद नबवी में सभई माण्हू गॾु थी विया हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अब्बास जे बाह मां वरितो आहे ओ मोहम्मद मुस्तफा जा चाचा हलिया काॾे हलां जबल जे मथां था चढ़ी हलूं उते अल्लाह खे अर्ज़ था कयूं या अल्लाह असां तुंहिंजे नबीअ जे चाचे अब्बास खे वठी आया आहियूं असां तुंहिंजे रसूल जे चाचे जो वास्तो वठी तुंहिंजे दरबार में दहूं था कयूं पिया असांजे मथां बरसात वसाए जबल जे मथां चढ़ी सभिनी सहाबनि दुआ घुरी आहे हज़रत उमर जा हज़रत अब्बास जे चोले में हथ आहिनि हज़रत अब्बास पियो चवे या इलाहुल आलमीन तुंहिंजे नबीअ जे चाचे जे अछे ॾाढ़ीअ ॾे निहार तुंहिंजे नबीअ जो कुराड़ो ॾाढो वठी आया हल ओ मुंहिंजा मौला नबीअ जे चाचे जे सदके मदीने वारनि ते मींहुं वसाए अञा जबल तूं लथा ई कोन्हनि त एॾो मींहुं वठो आहे जो मदीने जे घिटनि मां पाणी वहणु शुरू थी वियो
हाणे ईमान सां ॿुधा हज़रत अब्बास अल्लाह आया अल्लाह जो बानो आहे हज़रत अब्बास जो तवसुल थो वरितो वञे केर थो वठे सहाबी बि जहिड़ा तहिड़ा कोन जलील क़दर हज़रत उमर जहिड़ो जवान हे मुंहिंजे हथ में किताब जो नालो आहे नशरुत्तीब ॾिसो मौलवी अशरफ अली थानवी इन नशरुत्तीब जे सिफ़े ते 300 सिफ़े ते लिखियो आहे त अल्लाह पाक जे पाननि जो वसीलो वठण बि जाइज़ आहे छा थो लिखे अल्लाह जे पाननि जो वसीलो वठण बि जाइज़ आहे जेके अल्लाह जा नेक सालिह पाना आहिनि उन्हनि जो वसीलो बि वठी सघे थो मुंहिंजा प्यारा दोस्त मालूम थियो त या रसूल अल्लाह करण बि जाइज़ आहे वसीलो वठण बि जाइज़ आहे मीलाद करण बि जाइज़ आहे सलातो सलाम पढ़ण बि जाइज़ आहे औलिया अल्लाह जे रूह खे ईसाले सवाब करण जे लाइ मुंहिंजा दोस्त ख़त्मो दुरूद ॼाणण बि जाइज़ आहे फंडर करण बि जाइज़ आहे पर अल्लाह अकबर करे कोहण बि जाइज़ आहे हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई चवनि था जमल आंगूठा तव्हां चुमंदा हो आंगूठो त माण्हुनि खे ॾेखारबो आहे अवां वरी चुमंदा हो बाग वारे जा चप चुमियो पंहिंजा आंगूठा थो छा चुमियो सम्झो था अलाए न इहो कंहिं चयो खालू खटरी अब कंहिं चयो नोरी रे नोलूअ छा चयई आंगूठो त माण्हुनि खे ॾेखारबो आंगूठो जाहिल खां पुछियो त इन्नमल आमाल बिन्नियात अमलनि जो दारो मदार नियत ते हूंदो आहे अबा मुसीबत में माण्हू चंबा हणंदा नथो थके ॾाढे ॻाल्हाए ज़ोर सां ॻाल्हाए पोइ मुला खे चओ तूं जंहिं महिल में दुआ घुरंदा पोइ ॿई चंबा बूथ खे छो हणंदो काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडरो हल यार तूं खायो क्यास माल फारक जाहिल छो थो करी पियो हक़ीक़त में हिकिड़ो हूंदो आहे अमर ॿियो हूंदो आहे क्यास ॿुध मुंहिंजे प्यारे हबीब जी हदीस पाण फरमाइनि था मन समिअ इस्मी फिल आज़ान फक़ब्बल ज़ुफ़रैहि इब्हामैहि व मसह अला ऐनैहि लम यउम अबदन व कुन्तु शफ़ीअन व क़ाइदन लहू यौमल क़ियामह जेको आज़ान जे टाइम ते मां मुहम्मद जो नालो ॿुधे नालो ॿुधी पंहिंजा अंगूठनि जा न चुमे चुमण खां बाद पंहिंजे अखियुनि ते घुमाए हुज़ूर फरमाइनि था इहो अंधो कॾहिं कोन थींदो क़यामत में मां मुहम्मद इन जी शफ़ाअत कंदुसि तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर हाणे अल्लाह जो हबीब फरमाए त मुंहिंजो नालो ॿुधी चुमियो पर चुमण जो बि तरीक़ो पाण था ॾिसनि फक़ब्बल ज़ुफ़रैहि इब्हामैहि ॿिन्ही आंगूठनि जा न चुमे अखियुनि ते घुमाईंदो लम यउम अबदन कतई अंधो कोन थींदो व कुन्तु शफ़ीअन व क़ाइदन लहू यौमल क़ियामह उन जो शफ़ादार क़यामत में अॻुवाण थी मां जन्नत में वठी वेंदुसि महबूब जे फरमान खे क्यास ते न हलायो क्यास माल फारक क्या था गलत क्या था जाहिल तोखे त इहा बि ख़बर कान्हे का फरमान ते अमल कबो आहे ज़ाहिरी क्यास ते तूं कीअं थो हली पियो इहे तुंहिंजो कहिड़ी दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि जेके तूं कंदो आहे पर शरीयत जो हुकुम आहे उनखे ज़ाहिरी दुनिया जे इशारे ते कोन हलबो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त तव्हां तव्हांजो त अंगूठो ॾेखारबो आहे इहो सिंध जो रवाज आहे पर तव्हां ॿाहिरि मुल्कनि ते हलिया वञो बर्तानिया वञो सऊदी में वञो रूस वञो अमेरिका वञो जर्मनी वञो जापान वञो जॾहिं का गाॾी लंघंदी आहे ऐं जेकॾहिं को माण्हू गाॾी वारे खे चवंदो आहे त मूंखे खयूं हल त तव्हां हिते पढ़िया लिखिया बीठा हीअं कंदा छा कंदा बाबा इशारो करे इशारे जो मतिलबु छा आहे त मूंखे लिफ्ट ॾे मूंखे छा कर सम्झो था न छा कर मूंखे तूं वञे थो गाॾी में तुंहिंजी गाॾी में जेकॾहिं जॻह इशारो कई माना मूंखे जॻह ॾे त मां तोसां चढ़ियो वञा पोइ जे जॻह हूंदी आहे त गाॾी ठहंदी आहे हुनखे खणी वञिबो आहे सिंध में इहा शइ ख़राबु आहे लेकिन ॿाहिरी दुनिया में कान्हे अब बुजे जो रवाज बि असांजे सिंध में आहे सम्झो था न अरबस्तान में वेंदा आहिनि जेतिरी शइ महांगी ओतिरा बुजा घणा जेकॾहिं 5 रियालनि जी शइ आहे त कंदा हेतिरी हथ सगोरा जे 10 रियालनि जी त 2 हथ पर जे 20 जी त 2 दफ़ा चवंदा पर इहो रवाज असांजे मुल्क में घुर्जे जो हुन मुल्क में आहे
चओ कोन्हे को हिनखे जो आंगूठे सां शौक़ु आहे हिन जे लेखे त जिथे बि आंगूठो उभो थियो त धूम मूं वारे वात में पइजी वियो निभागा तोखे छो ख़ुदा तुंहिंजो खानो ख़राब कयो आहे आंगूठो चुमण काॾे हूंदो आहे मुंहिंजा दोस्त बिलाल बांग ॾेई मुस्तफ़ा वेठो आहे अबू बकर ईअं कमु कयो आहे सरकार फरमाए था मन फ़अल कमा फ़अल खलीली जीअं मुंहिंजो खलील अबू बकर करे थो जेको ईअं कंदो कान रफ़ीकी फिल जन्नत मां मोहम्मद जो जन्नत में रफ़ीक हूंदा तोखे मसइलनि जी ख़बर ई कान्हे तूं पढ़ियो ई कोन्हे तोखे त ख़बर कान्हे का तो वारे हुकाई पीउ खे बि ख़बर कान्हे का उनखे बि इल्मु कोन्हे को किथां तोखे हदीसनि जी ख़बर हूंदी तूं किथां पियो माण्हू खे गुमराह करी अल्लाह ताला जे तमामु औलिया कामिली जो तरीक़ो आहे फतावा शामी खोल मुंहिंजा दोस्त थी त औरंगज़ेब आलमगीर जी फतावा आलमगीरी आहे खोल इन खां अलावा ॿिया जेके बि फ़िक़्ह हनफ़ी जा मोतबर किताब आहिनि किताबुल आज़ान में सभिनी लिखियो आहे त जंहिंमहिल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चइबो आहे त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवण महिल पहिरीं चइजे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह कुर्रत ऐनी बिस्मक या हबीब अल्लाह ॿियो दफ़ो जंहिंमहिल ॿुधजे तंहिंमहिल चइजे अल्लाहुम मते बिऐनी अल्लाहुम मतैनी बिस्समे वल बसरे ऐं उन खां बाद में नबी करीम ते सलातो सलाम करे ॿई पंहिंजा अंगूठा चुमे अखियुनि ते लॻाइजनि छा अल्लामा शामी इब्न आबिदीन तोखां घटि आलिम हो तोखां ॿिया अल्लामा जौहरत नय्यरा वारो तोखां घटि हो अल्लामा कंद जो शाइर मिस्कीन तोखां घटि हो फतावा आलमगीरी वारा तोखां घटि हा फतावा खानिया वारा तोखां घटि हा वॾा वॾा जय्यद आलम लिखी विया आहिनि त आज़ान जे बाब में जंहिंमहिल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चओ त ॿई अंगूठा चुमे अखियुनि ते लॻायो तव्हांजो नूर वधी वेंदो अबा असां औलिया अल्लाह जे तरीक़े ते हलंदासीं न सही कंहिंजे तरीक़े ते हलंदो औलिया अल्लाह जे तरीक़े ते ऐं हिननि जो तरीक़ो अथव अंग्रेज़नि वारो कंहिंजो तरीक़ो आहे बाबा मुंहिंजे आॾो हिते किताब मौजूदु आहिनि से पढ़ाई में काथिया कढिजो हिननि जो मदरसो आहे दारुल उलूम देवबंद कहिड़ो मदरसो अथनि साईं ॾिसो गुस्ताखी हिननि जी हे किताब जो नालो आहे बरहीन कातिया ॾिसो मुस्लमानो हिन किताब जो नालो आहे बरहीन कातिया लिखण वारो हिननि जो आहे मौली खलील अहमद ऐं मज़े जी ॻाल्हि आहे किताब छपियल बि देवबंद जो आहे हे हेठां ॾिसो हे लिखियो पियो आहे दारुल उलूम देवबंद कुतुब खाना इमदादिया दारुल उलूम देवबंद में मुंहिंजा दाही किताब छपियो आहे हिन जे अंदरि माज़ अल्लाह लिखे थो त नबी करीम जी ज़ात बाबरकात उर्दू असांजे मदरसे में पढ़िया कलमो त भरजो जोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह मौलवी देवबंदी थो लिखे हिन किताब में मौजूदु आहे त हिकिड़ो दरवेश असांजो हो उन ख्वाब ॾिठो राति जो नबी करीम जी ज़ियारत कयईं त हुज़ूर उर्दू पियो ॻाल्हाए नबी करीम खे चई या रसूल अल्लाह आप तो अरबी हैं आपको उर्दू कहाँ से आ गई अहां त अरब आहियो अहांखे उर्दू कीअं थी अचे देवबंदी तो चए नबी पाक फरमायो जब से उलमाए देवबंद से हमारा वास्ता हो गया है हमको उर्दू आ गई है माना जॾहिं लाकू तव्हां सां वास्तो थियो आहे उर्दू अची वई आहे पर अल्लाह जो क़ुरान चवंदो आहे मा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसान कौमिही मां रब करीम जेको बि रसूल मोकिलींदो आहियां जंहिं बि क़ौम ॾे ईंदो आहे त उहा क़ौम जी ॿोली रसूल सिखी पोइ ईंदो आहे मुहम्मद रहमतल लिल आलमीन तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा रब करीम जो कसम आहे मुहम्मद करीम खे सॼे जहान जी ॿोली ईंदी आहे चओ ईंदी आहे अरे महबूब माण्हुनि जी ॿोली पश्तो उर्दू अंग्रेजी जर्मनी जापानी बिरोहकी हर शइ ॼाणंदो आहे पर मोहम्मद करीम जानवरनि जी ॿोली बि सम्झंदो आहे हर ॾींहुं सॾ कया नबी करीम खे सरकार चओ लब्बैक
का हुजूर वयात हरणी बधी पई आ मारी भर में सुतो पियो आ नबी करीम हरणी खे खोलियो आ मारी जागी पियो आ चवे तो तूं केरु आ हज़रत अबू बकर थो चवे छो मुंहिंजो शिकार छो छोड़ियो अथई अबू बकर चवे थो चुप कर हिन जवान सां हरणी वाइदो करे वई आ मोटी ईंदी मारी पियो चवे त जानवर कोन मोटंदा सिद्दीक़ पियो चवे ॿियनि सां मोटन न मोटन पर हिन जवान सां जानवर मोटी ईंदा दाम में अजो दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ आओ यार सही दाम में अजो दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ तोखे ज़मानत करणी आ चओ चओ तोखे ज़मानत जोर सां तोखे ज़मानत कावड़ ॾाढी आयसि मुंहिंजो शिकार पर जंहिं महिल चेहरे ॾे ॾिठई त ठरी पियो चओ सुभान अल्लाह शिकारी त हुयो बि यहूदी कावड़ बि ॾाढी आहे पर जॾहिं रुख अनवर ॾे ॾिठई त सुभान अल्लाह रुख बि रुख आहे न साईं चओ ख्वाजा पीर मेहर अली गोलड़वी इस सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा इस सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा सच आखी तो रब दी शान आखा जिस शान तू शाना सब बढ़िया सुबहान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का सुबहान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्ताख यकी किथे जालड़िया अज सकम तरा दी वधेरिए क्यों दिलड़ी उदास घनेरिए चो सुभान अल्लाह इन मंज़र में रुको पीर मेहर अली कोन्हे असांजे सिंध जो अब्दुल गफूर हमायूनी चओ सुभान अल्लाह चए तो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधाज़ दान हज़ारे मान रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधाज़ दान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तर खान मथा मेहमान हज़ारे मान रुगो ओ सुनियो सुभान अल्लाह था चओ मारी महबूब जे आॾो चुप खणी कई ठीकु आहे हरणी बचन खे वटि वई ओ बचड़ो जल्दी कयो खीर पी वठो ॿिन्ही जहान जो सरदार मोहम्मद ज़ामिन ॾेई आई आहियां बच्चन ॻाल्हि ॿुधी थी अम्मा रसूलुल्लाह ज़ामिन हुजे ऐं असां तोखे तुंहिंजो खीर पीऊं हुजूर खे इंतज़ार कयूं न न असांखे खीर पीअण हराम आहे अॻ में अकेली हुई हाणे असांखे बि वठी मुस्तफ़ा जे कदमनि में कुर्बान कर बच्चा वठी मोटी आहे मुस्तफ़ा जे कदमनि में आई आहे परे खां अचे पई कुॾंदी पई अचे मुंहिंजे हबीब ते सलातो सलाम पढ़ंदी पई अचे मारी इबरत में पइजी वियो हैरत में आहे त कीअं जानवर मोटियो आहे हबीब खे ॾिसी पियो चवे सोना आहे केरु वाक़िफ़ियत त कराए पाण ख़ामोश आहे अबू बकर थो चवे त मां थो ॾिसां सैयदो सरवर मुहम्मद नूर जान बेहतरो मेहतर गुज़ीने मुजरमा बेहतरीन मेहतरीन अंबिया जुज़ मोहम्मद ने सदर
अर्दो समा ओ मारी ए उहो जवान आ जेको मके खां मदीने आयो आहे, अरशन जूं ख़बरूं ॿुधाइण वारो आहे। जंहिंजे दर ते जानवर फरियादी, उठ फरियादी, बकरियूं फरियादी, मिरूं फरियादी, जंहिंजे दर ते पखी फरियादी थी ईंदा आहिनि। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अरे जेको जानवरनि जी ॿोली सम्झंदो उनखे उर्दू कान पे आई, ॾाढे ॻाल्हि उनखे उर्दू कान पे आई। बुढ़ी मर देवबंदी शर्म हो जई हा त डंड में बुढ़ी मरे हा, जो नबी करीम लाइ थो चवे तो उर्दू असांजे मदरसे में पढ़ियो आहे। ख़ुदा जो कसम आहे, मुस्तफ़ा खे पढ़ाइण वारो अल्लाह आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। उर्दू नबी करीम के वहाबिन कान पढ़ाई आहे। रब तो चे इल्म मां कान वक़्त मां यकून जो मुहम्मद खे मां रब ॾेई छॾियो आहे। जंहिंखे ख़ुदा इल्म ॾे उहो उर्दू देवबंद में पढ़ंदो। बेअदब अहिड़ा, गुस्ताख अहिड़ा, तक़वियतुल ईमान में चवे थो त मां बि मरी मिटी थी वेंदुसि। नबी पाक अलाह थो चए त मुहम्मद मरी मिटी थी वेंदो। माज़अल्लाह नबी त जहिड़ो पर उम्मत जा शहीद बि जहिड़ा, पर ख़ुदा जो कसम आहे वली बि जहिड़ा। वलियनि जे जिस्म खे मिटी कान खाईंदी आहे, पर जिस्म खे जेको कफन लॻंदो आहे कफन खे बि मिटी कान खाईंदी आहे। हे तक़वियतुल ईमान जो किताब जेको वहाबिन जे वॾे इस्माइल जो लिखियल आहे, उन्ही माज़ अल्लाह लिखियो आहे त मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा। ऐं इन साॻे किताब में लिखे थो त जैसा हर कौम का चौधरी या गांव का जमींदार होता है, इस तरह हर पैगंबर भी अपनी कौम का सरदार है। 109 सिपे ते चवे थो जहिड़ो वॾेरो ऐं चौधरी तहिड़ो नबी ऐं रसूल। माज़अल्लाह माज़अल्लाह, अरे चौधरी जी इताअत कान कबी आहे, मुहम्मद जी इताअत लाज़मी आहे। मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। माज़अल्लाह माज़अल्लाह, सिराते मुस्तक़ीम खणी रहे। इन सिराते मुस्तक़ीम में ख़बीस लिखे थो पियो। ही किताब मुंहिंजे आॾो मौजूदु आहे देवबंदनि जो। चवे थो जेकॾहिं निमाज़ में गॾह जो ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी, काबे जो ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी, पर चवे थो ज़िना जो ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी। पर चवे थो त निमाज़ में ज़िना जो ख़्यालु न करे, निमाज़ पढ़े बीठो ऐं पंहिंजे घर वारीअ सां हम बिस्तरी जे ख़्याल में लॻो पियो हुजे, इहो सुठो। इहा अथव देवबंदियुनि जी निमाज़। सम्झो ॻाल्हि आहे न, ज़िना के विसविसे से बीवी की मुजामियत का ख्याल बेहतर है। जो निमाज़ में ज़िना जो विसविसो न कजे, बाक़ी छा जो विसविसो कजे, चवे थो इहो विसविसो कजे त मां घर वारी सां सुतो पियो आहियां। अबा अवां मुस्लमान जो निमाज़ पढ़ंदा हो त मदीने हूंदा हो न, ॾाढा ॻाल्हायो। हज करे ईंदा हो त अल्लाह अकबर कंदा त बैतुल्लाह अखियुनि जे आॾो हूंदो आहे। हाजी उमिरे तां मोटंदो आहे, हज तां मोटंदो आहे त 6 साल जॾहिं बि अल्लाह अकबर कंदो आहे त तसव्वुर में मदीनो हूंदो आहे। आओ या न? हज़रत ख्वाजा मज़हर जान जानान चवंदो आहे, आकस के दर नमाज नबीनत जमाल दोस्त फतवा हमीद हम के नमाज़े कज़ा कुनत। जेको अल्लाह अकबर चई अल्लाह जो दीदार नथो करे, मुंहिंजी फतवा है त नमाज़ मोटाए पढ़े। देवबंदी थो चवे साईं तुंहिंजो कमु इहो आहे, अल्लाह अकबर कर काबे ॾे निहार, पर मां अल्लाह अकबर कंदो आहियां त घर वारी खे लॻो पियो हूंदो आहे। वाड़े सुन मुला तुंहिंजी निमाज़। अॻिते लिखे थो त भला जेकॾहिं ज़िना जो ख़्यालु आयो त बि निमाज़ थी वेंदी, ज़ाल सां हम बिस्तरी जो ख़्यालु आयो त बि निमाज़ थी वेंदी। पर नऊज़ बिल्लाह, जेकॾहिं नबीअ जो निमाज़ में ख़्यालु आयो, रसूलुल्लाह जो ख़्यालु आयो त ज़िना खां बि बुछड़ो आहे, गॾह काबे जे ख़्याल खां बि बुछड़ो आहे। सभई चो अस्तग़फिरुल्लाह, ॾाढे चो माज़अल्लाह। अल्लाह ताला असांखे कुफरिया इबारतुनि खां बचाए। अदा जेको बेअदब हूंदो आहे न साईं, उनजो अहिड़ो ईमान हूंदो आहे, हिन जो ईमान ई ख़राब आहे। तज़किरतुल रशीद कढी ॾे, थका त न आहियो, किताब त पूरा कया। सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब आहे तज़किरतुल रशीद किताब, हिननि जा किरदार ॿुधायां वञे चओ त ॿुधायां। हिकिड़ी ॻाल्हि आहे, मस्जिद शरीफ़ में ॿुधाईंदे शर्म थो अचे।
अब समझो था न सही मस्जिद शरीफ में ॿुधाईंदे शर्म थो अचे छो त अखर अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे घर में ॿुधाइण जहिड़ा न आहिनि पर दुश्मन जी ॻाल्हि कयां तव्हांखे अल्लाह माफ़ कंदो कोन था चऊं हुननि चयो आहे तॾहिं था चऊं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ दुआ था घुरऊं इन्हनि जा प्रकार तव्हांजे आॾो मौलवी कासिम ऐं मौलवी रशीद अहमद पंहिंजे दौर जा हिननि जा वॾा मौलवी आहिनि उहे था चवनि हिकिड़े ॾिहाड़े पियो कासिम खे चवे मौलवी रशीद अहमद हिन किताब में लिखियो पियो आहे छा पियो चवे मौलाना छा कयां कई दफ़ा मूंखे ख़्यालु थींदो आहे कन खोले ॿुधजो जागो था हाओ त कयो केरु थो चवे रशीद अहमद ऐं कासिम हिकु ॿिए खे था चए मौलाना मूंखे कई दफ़ा ख़्यालु थियो आहे कहिड़ो मां हुजां कुंवार सम्झो था न तूं हुज घोट तो हो ॿियो छा पियो चवे जज़ाकल्ला 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 सवाब होगा माना तूं माई मां मर्द सवाब थींदी अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी अल्लाह से ख्वार कयो नबी जे गुस्ताखनि खे त ॾिसो पंहिंजे हथां पाण पिया ख्वार कनि हाणे मुंहिंजा प्यारा त नियतूं त ॾिसेनि त मां हुजां हा माई तूं हुजे हा मर्द पोइ तुंहिंजो मूंसां थिए हा निकाह पोइ थिए हा सुभान अल्लाह ख़ुदा देवबंदनि खे ख्वार ख़राब कयो आहे हे अथव अंग्रेज़ जा एजेंट तव्हांखे ख़बर आहे त 1980 में हिननि 7 सालो जश्न मल्हायो हो पाकिस्तान वारा 50 सालो सिल्वर जोबली पिया मल्हाइनि गोल्डन जोबली असांजे पाकिस्तान ठहे खे घणा साल थिया आहिनि 14 अगस्त ते 50 साल थींदा असांजो नवाज़ शरीफ थो चवे बाबा ख़ुशी मल्हायो देवबंदन चयो हो त असांखे असांजे मज़हब खे थिया आहिनि 100 साल अचो त हाणे जश्न मल्हायूं पोइ हुन जश्न मल्हायो 100 साल जश्न अव्हांखे ख़बर हूंदी अख़बारुनि में रेडियन में आयो उन जश्न जा इजे मां वटि फोटू अथव सयाब साहब खोले ॾेखार मथे चढ़ी आहे मथे सिधो सिधो अब ॾिसो मथा लिखियो पियो आहे जश्न देवबंद की कहानी तस्वीरों की ज़बानी 7 सालो जश्न मल्हायो अथनि ख़ैर जश्न त मल्हायूं पर मज़ेदार ॻाल्हि ॿुधो इन में सिदारत करायूं इंदिरा गांधी खां सिदारत कंहिंखां करायूं हिते फोटू लॻी पई आहे मुंहिंजा दाहिननि जा 4000 मौलवी गॾु थिया उन्हनि मौलवियुनि जी सदर बणी इंदिरा गांधी मज़ेदार ॻाल्हि आहे जो ऊपर साड़ी नीचे दाढ़ी अब समझो था है ना ऊपर साड़ी और नीचे ये दाढ़न वारा मुल्ला सब हेठ अब अज हे ताज मस्जिद में जलसो आ न छाजो मलसो आ जो जश्न ईद मिलादुन नबी जो छाजो जलसो आ सिदारत कांजी आ हजरत मौलाना गुल मोहम्मद साहब जी सिदारत कांजी आ हजरत मौलाना साईं पर जेकॾहिं असां ताज मस्जिद में इस्लामी जलसो करायूं ऐं सदारत करायूं मोरे जे टिलू मन खाऊं माण्हू छा चवंदा त बड़ा जलसो मीलादुन नबी जो मौलविन जो आलमन जो ऐं सदारत पियो टिलू मन करे इहा ॻाल्हि ख़राब आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्त असां टिलू मन खां कोन कराईंदासीं असां साईं हुसैन शाह खां कराईंदासीं असां साईं बुढल शाह खां कराईंदासीं असां सदारत साईं नाले मिठे जी कराईंदासीं या साईं गुल मोहम्मद जी कराईंदासीं आलमन जी सदारत कराईंदासीं देवबंदन चयो 100 साल पूरो थियो असां नानी जी सदारत कराईंदासीं नानी इंदिरा गांधी जे लाइ 7 साल जश्न मनावण लाइ इन सदिया इंदिरा गांधी नूं हिकिड़े बहावलपुर जे मौलवी शहर ठाहियो 7 साल जश्न मनावण लाइ इन सदिया इंदिरा गांधी नूं मुफ्ती महमूद दे मेल कलावण लाइ इन सदिया इंदिरा गांधी नूं
मलाखड़ो थींदो आहे न, शेर मीर बि हिकिड़े पासे लहे, ॿिए पासे ॿियो बहादुर लहे। हेॾो मुफ्ती महमूद खे लाथऊं ऐं हेॾो वरी छा कयूं जो हिननि सेक जा इंदिरा गांधी खे लाथो। 4000 देवबंदी हेठि वेठा इंदिरा गांधी खे मथे बीहारे तकरीर करायूं ऐं इंदिरा गांधी तकरीर में छा चयो, हिननि जे किताब ख़ुदि लिखियो आहे त गांधी पई चवे त जहिड़ो गीता तहिड़ो क़ुरान, असां क़ुरान खे गीता खे हिकु जहिड़ो करे मञींदा आहियूं। कंहिं बि मौलवीअ ईअं कोन चयो त गीता कुफर जो किताब आहे, क़ुरान अल्लाह जो किताब आहे। सभु मुल्ला वहाबी कंध हेठि कयो वेठा हा, छो त इंदिरा गांधी हिन खे 80,000 चंदे में ॾिना हा। मुल्ला खे चंदो मिलियो त पंहिंजो ईमान विकिणी वेठो आहे। ही किताब मुंहिंजा प्यारा दोस्त पाण मुंहिंजा प्यारा दोस्त शाया कयो आहे, जंहिंजो नालो आहे जशन देवबंद। हे मूं वटि किताब आहे, हे हुसैन अहमद मदनीअ जी सूरत लॻी पई आहे, हिन में हुन इंदिरा गांधी वारी तकरीर बि लॻी पई आहे। जहिड़ो क़ुरान तहिड़ी पोथी। छा था चओ, क़ुरान हक़ आहे, चओ क़ुरान ॾाढे जो क़ुरान जेको चवे क़ुरान ऐं नऊज़ बिल्लाह पोथी हिकु जहिड़ी आहे, उहो काफ़र आहे। ऐं जेको कुफर खे ॿुधी राज़ी थिए उहो बि काफ़र आहे। कंहिं बि देवबंदी तरबीद कान कई, छो त हुनखे देवबंदनि खे इंदिरा गांधी 80,000 रुपया ॾिना हा। अड़े फिरिया पसी भीण घर में खीर न चखियो, दुनिया कारण ध्यान ऐं नऊज़ बिल्लाह पोथी हिकु जहिड़ी आहे, उहो काफ़र आहे। ऐं जेको कुफर खे ॿुधी राज़ी थिए उहो बि काफ़र आहे। कंहिं बि देवबंदी तरबीद कान कई, छो त हुनखे देवबंदनि खे इंदिरा गांधी 80,000 रुपया ॾिना हा। अड़े फिरिया पसी भीण घर में खीर न चखियो, दुनिया कारण दीनो विञाए विल्हा थिया। 80,000 ते ईमान विञाए इंदिरा गांधीअ खां सदारत करायूं। अल्लाह शर असांखे बचाए अंग्रेज़ जा पठू, अंग्रेज़ जा पघारदार, अंग्रेज़ जो पौधो। मुंहिंजा प्यादा मिर्ज़ा कादियानीअ जा उस्ताद मिर्ज़ा कादियानी बि चयो हो त ॿियो नबी ईंदो। हिननि बि तहज़ीर उन्नास में कासिम नानवी तो चयो आहे त जेकॾहिं रसूल अल्लाह खां पोइ ॿियो नबी अचे त ख़त्म नबूअत में फ़र्क़ु कोन ईंदो। अथा ठातो त ॿियो नबी कोन ईंदो, कोन ईंदो। जे खिलाफ ॻाल्हाईंदा रुगो पैसनि उगाड़ण लाइ त चंदो ख़त्म नबूअत जे नाले मिले, वरन जहिड़ा कादियानी तहिड़ा देवबंदी दुनिया जो हिकु जहिड़ो अक़ीदो आहे। आख़िरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए, किताब ॾिसो, किताब जो नालो आहे हयात सैयदना अमीरुल मोमिनीन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु। हिन किताब में लिखनि था त हुसैन नाहक़ ते, यज़ीद हक़ ते। असां सुन्नी था चओ हुसैन हक़ ते, यज़ीद ऐं देवबंदी नाहक़ ते। चओ चओ यज़ीद ऐं देवबंदी, ॾाढे चओ यज़ीद ऐं देवबंदी। ऐं ॾिसो हिन केॾी गुस्ताखी कई आहे, बेअदबी कई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त चवंदे शर्म थो अचे पियो। हिन मौलवी जो नालो आहे मौलवी अज़ीमुद्दीन, बिनोरी टाउन कराची वारे मदरसे जो सदर मुदर्रिस आहे। उन में नऊज़ बिल्लाह हज़रत इमाम हुसैन जी तौहीन नथो करे, अलीअ जे न्याणी ज़ैनब जी तौहीन नथो करे, ऐं यज़ीद जी तारीफ़ थो करे। ॿुधो, चवे थो हर आन राह पर थी हिदायत यज़ीद की, क्यों राशिदा न होगी खिलाफत यज़ीद की। अल्लाह की जनाबे मुक़द्दस में मान ली कुल आदमी ने, हज ने इमारत यज़ीद की। हजरत हुसैन और अबू अयूब मुक्तरी, ऐ कितनी सरबुलंद इमामत यज़ीद की। शाहिद है आज तक अबू अयूब का मजार, ईसाइयों ने मानी शुजाअत यज़ीद की। बस कादगान करबला की मुस्तक़रात में थी बाइसे सुकून इनायत यज़ीद की। लाज़िम थी मोमिनीन पर कुरान से पूछिए अल्लाह की नबी की इताअत यज़ीद की। नऊज़ बिल्लाह। जेको कुरान मूं साबित आहे, रसूल ते चवण सां साबित आहे त यज़ीद जी ताबेदारी कयो। हाणे हिकिड़ो बेहयाईअ जो लफ़्ज़ थो चवे त पहले भी और हादसे करबला के बाद ज़ैनब को थी पसंद रफ़ाक़त यज़ीद की। नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। चओ चओ सभई देवबंदीअ ते लानत। यज़ीद जे हिमायत
नऊज़ बिल्लाह कुफ्र जो कलमो थो चवे त बीबी ज़ैनब जेका अलीअ जी धीउ आहे, हुसैन जी भेण आहे, नऊज़ बिल्लाह मूंखे चवंदे शर्म थो अचे। देवबंदी थो लिखे त हज़रत बीबी ज़ैनब जेका आई सा यज़ीद ते आशिक़ हूंदी हुई। अरे नबीअ जे अहल बैत जा गुस्ताख तो ते ख़ुदा जी लानत हुजे। अल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाह फ़िद दुनिया वल आख़िरा, जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाईंदा आहिनि उन्हनि ते ख़ुदा जी लानत आहे। हे देवबंदियुनि जो अक़ीदो आहे त नऊज़ बिल्लाह यज़ीद हक़ ते हो, हुसैन ना हक़ ते हो। ओ सुन्नी आओ, तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? जो इमाम हुसैन हक़ ते हो, यज़ीद ना हक़ ते हो, यज़ीद कतई हक़ ते कोन हो, इमाम हुसैन जन्नती आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हांखे असांखे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक सुन्नतुनि ते हलण तौफ़ीक़ अता फरमाए। इन वहाबियत जे जरासीम खां अल्लाह ताला बचाए।